नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। अवां खे ठठे खां ख़बर ॾिनारूं त मस्तानो मोहसिन सफ़ी खत्री जी तज़लील वारी हाई प्रोफाइल केस जो खत्री हाउस ठठो ते जवाबदार धुर जे वालिदैन DHO डॉक्टर मोहम्मद हनीफ़ मेमन, डॉक्टर ज़हूर अहमद मेमन पारां फ़ैसिले जी गॾिजाणी रखी वई, जंहिंमें सियासी, समाजी, सहाफ़ियुनि ऐं शहरियुनि जी वॾे अंग में शिरकत थी। फ़ैसिले जी रहनुमाई सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जे मुशीर सैयद एजाज़ अली शाह शिराज़ी, पीपल्स पार्टी ज़िले सदर सादिक अली मेमन, MP सैयद रियाज़ हुसैन शाह शिराज़ी कई। खत्री बिरादरी जे मोअज़्ज़िज़नि अब्दुल लतीफ़ खत्री, मोहिन खत्री ऐं ॿियनि मोअज़्ज़िज़नि अॻियां ॻाल्हाईंदे चयो त असां तव्हां सभिनी जा थोराइता आहियूं। हिननि चयो त हिन वक़्तु जेके सूरत हाल आहे उहा तमामु सभिनीनि दोस्तनि अॻियां आहे। हिन चयो त असां ठठे शहर जा मोअज़्ज़िज़ ऐं शरीफ़ ख़ानदान सां तालुक़ रखूं था। असांजे मासूम ॿार मस्तानो मोहसिन सफ़ी खत्री सां जिन जवाबदार तज़लील कई उहा नाक़ाबिले क़बूल हुई, पर असां तमामु मोअज़्ज़िज़नि खे मान ॾींदे सभु ॻाल्हियूं विसारे छॾियूं आहिनि, छो जो मेमन बिरादरी हिकु शरीफ़ क़ौम सां वाबस्ता आहे जेके कुझु नाफ़रमान छोकरनि जी ग़लती जे इन्हनि शरीफ़ वालिदैन खे अहिड़ा ॾींहं ॾिसणा पवंदा आहिनि। हिननि चयो त ठठो शहर पुरअमन शहर आहे। असां इन्हनि मोअज़्ज़िज़नि वालिदैन खे ॿुधाइणु चाहियूं था त आइंदा लाइ पंहिंजे औलादनि खे नज़रसानी रखनि, जीअं उहे को ग़लति कमु न करे सघनि जंहिं में वालिदैन खे शर्मिंदो थियणो पवे। आख़िर में खत्री बिरादरी जे मोअज़्ज़िज़नि जवाबदारनि छोकरनि खे माफ़ कंदे चयो त जेके बि जवाबदार छोकरनि खां ग़लती थी आहे, असां फ़ैसिले कंदड़ मोहरनि अॻियां इन्हनि खे बख़्श करे छॾियो। फ़ैसिलो कंदड़ धुरियुनि खत्री बिरादरी मेमन बिरादरी खे भाकुर पाराए दुआ घुरी ऐं पाण में खीर खंड करे छॾियो। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।